अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत ऐं प्यार सां सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया। सुभान अल्लाह ढरिया। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया। फिर उसी नक्श से लेके ताबानिया बज़्म कौनो मकां को सजाया गया। चैतो हशर का मुझे क्या डरे कासिम, मेरा आका है वो, मेरा मौला है वो, जिनकी झोली में जन्नत सजाई गई। चैतो बनाई अल्लाह ने क्या सोनी सूरत मोहम्मद की, हुई आशिक वो जिसने देख ली सूरत मोहम्मद की। चैतो कमाल हुस्न यूसुफ पर फकत आशिक जुलेखा थी, खुदा की खुदाई जिस पे आशिक हो वो सूरत है मोहम्मद की। चैतो मुसलमानों को जब जन्नत के दरवाजे पे रोका जाएगा, हुक्म होगा कि जाने दो ये उम्मत है मोहम्मद की। अजीज दोस्तों ऐं मुझा प्यारा भाईरो, अज 3 जनवरी 2021 इन कोलाची साहिबन जे गोठ बगदादी जे अंदर फकीर मुजाहिद इस्लाम मुजाहिद मिल्लत अमानुल्लाह साहब कोलाची जी दावत थे अल्लाह से हाज़री जो मौक़ो नसीब फरमायो। ऐं लंबी चौड़ी तकिर जो न मां आदि आहियां न शौक़ीन भी आहियां, पर जेकॾहिं को आलिम ईंदो आहे त मां चवंदो आहियां ठीकु आहे, बस जल्दी कुर्सी ॾियां। स्टेज ते वेठल पंजाब खां आयल मेहमान हज़रत मौलाना उज़ैर अहमद साहब आलमाणी ऐं सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी उहे भी मौजूद हैं। इंशाअल्लाह ताला मुख्तसर घड़ीअ जे अंदर मुख्तसर मिनटन में असां पंहिंजो वाइज़ पूरो कंदासीं। असांखे नबी रहमतुल लिल आलमीन नबी मिलियो आहे। पंहिंजनि जे लाइ रहमत, परावनि जे लाइ रहमत, दोस्तनि जे लाइ रहमत, दुश्मननि जे लाइ रहमत, इंसाननि लाइ रहमत, जानवरनि जे लाइ रहमत, साह भरी लाइ बि रहमत, बेजान शइ लाइ बि मुंहिंजो मुहम्मद रहमत बणिजी आयो आहे। हुज़ूर साईं जी ख़िदमत में हिकु यहूदी जो छोकिरो ईंदो हो, पैगंबर करीम रहमतुल आलमीन जी महफ़िल में ईंदो हो। ये नबी साईं जे चेहरे खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदो हो, अञा नबीअ ते कलमो न पढ़ियो। ऐं साईं खे पाणी भी पंजनि हथनि सां भरे ॾींदो। ऐं साईं जन जॾहिं उथनि त नबी साईं जी जुती मुबारक सिधी करे चवंदो, साईं जुती मुबारक पायो। पाक नबी इमामुल अंबिया सोहणनि जा सरदार उन छोकिरे जे अखलाक ऐं कुर्ब खे ॾिसी मुंहिंजे महबूब खे केॾो न प्यारो लॻो हूंदो। 4 ॾिहाड़ा गुज़री वियो, मदीने वारे मुहम्मद करीम जी ख़िदमत में जॾहिं छोकिरो न आयो त मुंहिंजे सोहणे साईं फरमाए, सहाबियो फरमाए जी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझे साईं फरमाए जेको यो छोकरो रोजानो मां मुहम्मद करीम जे खिदमत में ईंदो हो, मां मुहम्मद के पानी पियारींदो हो, जुती मुबारक सिधी कंदो हो। फिलाणे यहूदी जो पुट थो, वञो उन जी जांच करे अचो, जे बीमार आ त मां मुहम्मद अरबी तब पुरसीला हलां। असां वरी पंहिंजनि खां बि पुछण लाइ तयार न थिए, इहो असांजो दुश्मन हो,
अबे जो दुश्मन हो, डाडे जो दुश्मन हो सोना तुझे अखलाक ता सदके वञा। चओ न सुभान अल्लाह। जे नबी जे अखलाक जी तारीफ पुछ तो कुरान तो करे इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। रब तो फरमाए मौजा सोना हबीब तो जो अखलाक सब का मथे मथे। चओ न सुभान अल्लाह। वो पाक मोहम्मद अरबी सोहन जो सरदार नबी इमाम लंबिया वेठो आ। सहाबा हुजूर संजी खिदमत में मोटी अर्ज करन था अल्लाह जे रसूल छोकरो त मौत जी कश्मा कश्मी में सकरात में आ मुझे महबूब नबी के पत्तो जू पयो। पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उथी पिया फरमाए उथो सहाबियो मां मोहम्मद करीम उन छोकरे के वनी दिसा मां मोहम्मद अरबी उन लाए दुआ घुरा। मन अल्लाह हिदायत देस। नबी से जिंदगी में पाक मोहम्मद करीम हर काफर जे लाए दुआऊं घुरियूं जेकर ही भी कलमो पढ़ी मां सां गॾु जन्नत हले। मदीने जो मीर सोहणन जो सरदार आयो। वो यहूदी खट ते भरसा वेठो, बी खट ते छोकरो मुंहिंजो नबी उन छोकरे सां गॾु वेठो, पर यहूदी तौरेत खोलियूं वेठो। पाक नबी इमाम लंबिया सोहणन जे सरदार फरमायो दे खबर छोकरा मां मोहम्मद आयो उठ तो सही मां सां ॻाल्हाए तो सही। पीच साईं हे त बेहोश आ, ॻाल्हाए कोन थो। 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, अखियूं ई नथो पटे। नबी साईं जॾहिं चुस त मां मोहम्मद आयो आहियां त अखियूं खोलियईं। सुभान अल्लाह ढरी आ। अखियूं खोले मिठे मोहम्मद अरबी जो दीदार कयईं। पाक नबी इमाम लंबिया के ॾिसण खां पोइ अखियूं बंदि करे छॾियईं। चओ न सुभान अल्लाह। पाक नबी इमाम लंबिया उन काफर दे तके उन यहूदी के तके जो छा थो पढ़े जैसे तौरेत पढ़ा थो। जे बुधाए इनी में मोहम्मद अरबी जी तारीफ भी लिखियल है कि न कोन। उन यहूदी जो से तो मोहम्मद जी तारीफ तौरेत में कोने। छोकरे हकल दिनी वरी अख खोले जे अबा कूड़ त न ॻाल्हाए। अबा इन मोहम्मद अरबी जी तारीफ मां तौरेत में पाण पढ़िया। वर्क वर्क ते सोहणे नबी जी तारीफ रब कई। चओ न सुभान अल्लाह। पाक नबी इमाम लंबिया सोहणन जे सरदार नबी घोटकी जी पसगिरदाई जा मुसलमानो, आदलपुर जा मुसलमानो, मदीने जे मीर जा दीवानो, पीर बगदादी जी पसगिरदाई जा मुसलमानो, गोला जिन जे गोठ में कुरान बुधण वारो छोकरो चवे तो कुर्बान वञा मुंहिंजा सोना हबीब अबो कूड़ थो ॻाल्हाए तो मोहम्मद जी तारीफ मां पढ़ी थम। मुंहिंजे सोहणे खे ये लफ़्ज़ ॾाढा वणिया। संजन फरमाए बचड़ा पो जल्दी कर कलमो पढ़ना। कलमो पढ़ंदो वियो चो यकीनन जन्नती बणजी वियो। कलमे पढ़ण खां पोइ हुजूर जे चेहरे जी ज़ियारत कई, सहाबी बणजी वियो। चओ न सुभान अल्लाह। ये कलमो पढ़े छोकरे जो दम भी परवास थी वियो। यहूदी उथियो पंहिंजे पुट खे खयईं। नबी से फरमाए काॾे तो खणी वञे? चेसे मां पंहिंजे खे पाण वञी दफन कंदुमि, तड़ कराईंदोमांसि, खफन पाराईंदोमांसि। सोहणे नबी फरमायो अॻ में तुंहिंजो हो, हाणे मां मोहम्मद जो। छा तो न बुधो त कलमो पढ़ियो थई? तो पाण बुधो, कनन सां बुधो। इनखे मां मोहम्मद तण भी पाण कराईंदुमि, खफन भी पाण पाराईंदुमि, जनाज़ो भी मां मोहम्मद पढ़ंदोमांसि, पंहिंजनि हथनि सां मां मोहम्मद दफनाईंदोमांसि। रहमतुल्लाह आलमीन नबी आ। चओ न सुभान अल्लाह। जंहिंजी तारीफ़ में फरमायो मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। और रहमत वारे नबी ते कलमे पढ़ण वारो न हबीब किबरिया जी रहमत शाह बयान किया जो पंजन सां त शफकत पर दुश्मनन सां भी प्यार। पाण इमामुल अंबिया रस्ते सां पे वजन हलंदे हलंदे हिकड़े वण खे ॾिठो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे थकावट जे करे पाण करीम पंहिंजी तलवार मुबारक लाहे वण ते टंगी पाण संजन हेठो वण जे सुम्ही पिया। गर्मी जी मौसम हुई। हिकड़ो यहूदी रस्ते खो लंघियो, हुजूर से के अकेलो सुतल ॾिठई। दिल में सोचे वाह जो नऊज़ बिल्लाह शिकार मिली वियो। अज मोहम्मद करीम के कत्ल करे छड़ींदुम। बुधो कलमे वारो असांजे नबी जे वार वार जो मुहाफिज अल्लाह पाण आ। तलवार नबी साईं जी लाहे, नबी साईं ने मथो सिधी करे हकल ॾेई चवे तो ओ मोहम्मद चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसां त अॼु तुंहिंजी तलवार खां मुंहिंजे हथनि मां तोखे केरु थो बचाए। पाक नबी इमाम लंबिया जी अख खुली वई। अशद आंगुर मथे करे चवनि था अल्लाह अल्लाह अल्लाह। मां मोहम्मद के अल्लाह बचाईंदो। काफर जे हथन के रब सुकाए छड़ियो। अञा नबी से आंगुर मुबारक हेठ न कई, काफर जे हथन मो तलवार छड़ाइजी वई।
वह तलवार मिठड़े नबी खाई पाक नबी इमाम लंबिया खड़ी यहूदी ते सिद्धो करे हकल दई फरमाए ओ यहूदी ॾिसां त मां मुहम्मद जी तलवार खां मुंहिंजे हथनि मां तोखे केर थो बचाए। यहूदी वॾो अटकली हो वॾो सियाणो हो नबी संजे पेरनि में किरी पियो रोई करे चयो तो सोणा मां त तुंहिंजी वॾी तारीफ़ ॿुधी अथमि वॾी हाक ॿुधी अथमि। साईं फरमाए कहिड़ी तारीफ़ ॿुधी थी कि मां इहो ॿुधो आहे तूं दुश्मननि खे बि माफ़ करे छॾींदो आहे। साईं फरमाए तोखे छा खपे जैसे मूंखे बि माफ़ी खपे। नबी साईं फरमाए होए दुश्मन कत्ल जे इरादे सां आहे ही पर मां मुहम्मद तोखे माफ़ करे छॾियो। सची ॿुधायो जे तव्हां साम्हूं को हुजे हा छॾे हा नथा ॻाल्हायो चइबा तूं मुंहिंजे साम्हूं तलवार सिधी के मां तोखे कीअं छॾींदुमि हा मुहम्मद तुंहिंजे शान तां सदके वञा। साईं जन माफ़ी जो ऐलान कयो काफर जी अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया रोई करे चवे तो सोणा जहिड़ो ॿुधंदो हुम ओड़ो ॾिठो थमाई जल्दी कर कलमो पढ़ाए पंजनि मुरीदनि में शामिल कर चओ न सुभान अल्लाह। कलमो पढ़ंदो वियो चो यकीनन जन्नती बणजी वियो। कलमे पढ़ण खां पोइ ईमान जे नज़रनि सां मिठे नबीअ जे चेहरे जी ज़ियारत कई सहाबी बणजी वियो चओ न सुभान अल्लाह। तरीके चवण वारे चो वो रऊफ भी वो रहीम भी वो करीम भी वो कलीम भी वो फलक पे अर्श मसीर भी वो जमी पे शाहो फकीर भी है उसी का फैज जहां में नमाज में अजान में तनवीर ही तनवीर है मुंह से जो निकले कलमा वो हक की तकरीर है। ये तो सोचती है दिल में दुनिया मुस्तफा को देख कर कैसा होगा वो मुसव्विर जिस की ये तस्वीर है। ॾिसण वारा ॾिसी चवनि था हे केॾो न सुहिणो आहे जंहिंखे ठाहियो जंहिं कारीगर ठाहियो हूंदो उहो ठाहिण वारो केॾो न हसीन हूंदो। अल्लाह उन मिठे नबीअ जे आशिकनि खे मिठे नबीअ सां सची मोहब्बत नसीब करे। जो जॾहिं हुजूर जो आशिक आहे हुजूर जो दीवानो आहे हुजूर जो परवानो आहे जो हुजूर जे दग ते उनखे ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। आशिक आहियूं पर नबीअ जे दग ते ज़िंदगी कोन गुज़ारींदो आशिक रसूल सॾाईंदो पर पैगंबर करीम जे हुक्म खे न मञींदो। आज़ान मिलंदी मस्जिद जे वेझो न ईंदो। हाणे मां ट्राली ते वेठुमि ॾिसां पियो मंज़र त जलसो त हले पियो गोड़े पलाल हे सॼो मैदान भरियल हो निमाज़ ते माण्हू कुल 14 या 15 छा भला इन्हनि माण्हुनि ख़ुदा जो खाधो पीतो नाही अब ॻाल्हायो त सही सॾु रब जो थियो आहे पोइ निमाज़ पढ़णी आहे पोइ अल्लाह ॼाणे थो बेनिमाज़ी जो हाल बि ॾिसो ऐं निमाज़ी जो बि ॾिसो ऐं नबी साईं फरमाए बेनिमाज़ी क़यामत में क़बरूं फाटंदियूं मुंहिंजे महबूब फरमायो बेनिमाज़ी भी निकरंदा निमाज़ी भी निकरंदा पर मुझे नबी फरमाए बेनिमाज़न जे चेहरन ते मुझे पाक नबी इमामुल अंबिया फरमायो अंधारी होंदी रोशनी न होंदी फरमाए निमाज़न जे चेहरन में रोशनी होंदी चोडी जे चंड का वधीक चमकंदड़ हुंदा मां मुहम्मद सुञाणे वींदो मान वो सडे चौंदो मान गर्मी में न बियो उस में न बियो अचो मां मुहम्मद जे हथन मां हौज़े कौसर पियो इन्ना आतैना कल कौसर हौज़े कौसर जो मिठो पानी पियो जन्नत जी टिकेर जावनी जन्नत में मजा माणियो साहबा चो सही बेनिमाज़ी संजन फरमाइन था बेनिमाज़न के मां न सुञाणींदुम एक त नबी सही फरमायो एक रिवायत में चो बेनिमाज़ी कब्रन में निकरंदा इंसान जी सूरत न हुंदन फिटल जानवर जी सूरत ॾेई खिनज़ीर जी शक्ल ॾेई रब ऊंधे भर जहन्नम में सटी मांखे हिकिड़े दोस्त वाक़ियो ॿुधायो जे 4 दोस्त हुया निमाज़ी पक्का निमाज़ी पर हिकिड़ो उन्हनि में कच्चो पक्को हो अल्लाह असां सभिनी खे पक्को करे आमीन त चओ न दुनिया जे लाइ त चवंदो अॼु मुंहिंजी मर्ज़ी नाहे अॼु मुंहिंजो मूड नाहे पर निमाज़ लाइ जेको चवे मुंहिंजो अॼु मूड नाहे मस्जिद वञण में पोइ उन जो छा हाल थींदो आज़ान मिली दोस्त तयार थिया हिन चयो अॼु मां न हलंदुमि मुंहिंजो अॼु मूड कमु नथो करे अॼु मां मस्जिद न हलंदुमि दोस्तनि मिंठो कयोसि पर अल्लाह कंहिंखे जल्दी पकड़ींदो आहे कंहिंखे देर छल रब रहम करे आमीन त चओ अचे थो रब जी पकड़ थी इन बतश रब्बिक लशदीद फरमाए मुंहिंजी पकड़ सख्त आहे डिॼो मोटी अचो न जे दर ते तौबह ताइब थियो मन राज़ी थी जन्नत ॾेई छॾे अल्लाह सिंह जो पकड़ियोसि अहिड़ी बीमारी लगी अल्लाह रहम करे लेट्रिन त माण्हू खे हेठे पासो ॾेई ईंदी आहे पर हेठों दरवाज़ो बंदि थी वियो वाह त मां लेट्रिन
गंद धप बदबू भरसा को बीहण भी न पियो ॾेस। घर वारा बेज़ार थी विया, डॉक्टरनि ॾे खणी विया। डॉक्टरनि चयो बाबा इन मर्ज़ जो असां वटि इलाज कोन्हे, छो त ज़िंदगी में असां पहिरियों मरीज़ ॾिठो आहे। जीअं हाणे कोरोना वायरस जी बीमारी आई, तव्हां ॿुधी अलाए कोन ॿुधी न? कोरोना वायरस जी बीमारी आई, दुनिया परेशान थी वई। ॿियनि मुल्कनि में अॻु में चक्कर ॾिनई, हेॾे बाद में आई। पर अल्लाह जी मेहरबानी सां चओ मुसलमान जेके निमाज़ी हा, अल्लाह उनखे महफ़ूज़ रखियो। चीन जे डॉक्टर लाइलाज करे छॾियो। चीन जा माण्हू उतां जे बुजुर्गनि आलमनि नेकनि ॾे आया, मुसलमाननि ॾे आया। उन्हनि चयो बाबा वाहिद हले न जो थो वुज़ू कयो। छा कयो? चीन जा काफ़र वुज़ू पिया करनि त बीमारी हटंदी पई वञे। जिन ॾिठो त वुज़ूअ में एॾो फ़ाइदो आहे त निमाज़ में केॾो न मज़ो हूंदो, छो न मुसलमाननि जे नबीअ ते कलमो पढ़ी पक्का ठका निमाज़ी बणिजी वञूं। धड़ाधड़ काफ़र मुसलमान पिया थियनि ते मुसलमान जे मुल्क जा हाकिम पिया झलनि त मस्जिद न वञो, बीमारी अथव। बीमारियूं दूर करण वारी शइ निमाज़ आहे। मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह से निमाज़ सां मुहब्बत, निमाज़ सां कुर्ब नसीबत फरमाई। यकीनन निमाज़ी जे ज़िंदगी में कारोबार में बरकत अथव। निमाज़ी धरती ते घुमे थो, अल्लाह जी रहमत थी वसे। बेनिमाज़ी घुमे थो, अल्लाह जी लानत थी वसे। दोस्तन ॿुधायो 3 ॾिहाड़ा तड़पी तड़पी मरी वियो। ॻाल्हि याद आहे विसरी वई। 3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं हुनजो जनाज़ो थियो, जनाज़े सां अज़ीज़ करीब हली न पिया सघनि, कुल्हे खे खट ॾेई न पिया सघनि, उन में बदबू पई अचे। एॾी धप जो हर को कुल्हो ॾेई वरी कढियूं पियो वञे, पर पंहिंजा त मजबूर हूंदा आहिनि जो कुल्हो ॾिनियूं पिया वञनि। अचे थो इलाके जा कुत्ता जनाज़े जे पोयों लॻी पिया, टप ॾेई खट जे मथों पिया चढ़नि। माण्हू हैरान थी विया जो ढूंढ ते कुत्ता ईंदा आहिनि, कुत्ता खट जे मथों पिया चढ़नि। माण्हुनि जो रड़ियूं पइजी वयूं, चीखा पइजी वयूं, लिठियूं खणी आया, कुहाड़ियूं खणी कुत्तनि खे डुकायूं, पर कुत्ता जान न पिया छॾनि। हलंदे हलंदे कब्रिस्तान ते पहुचायूं। उन कबर में जॾहिं उनखे दफ़न कयूं, दफ़न करण खां पोइ मिट्टी ॾेई पोइ रवाना थिया त साॻी कुत्ता अची कबर जे मथों पहुता, कबर खे खोटनि पिया। माण्हू परेशान थी विया, पर अबो रोए थो, अखियुनि मां पाणी थो हले। चीर मुंहिंजे बचड़े जी कबर खे बचायो, कुत्ता ज़ालिम मुंहिंजे बच्चे जी कबर खे खोटनि था। बाबे जो रोअण जूं रड़ियूं पइजी वयूं। माण्हू अची लठनि सां बीजी विया, बंदूकनि सां वेही रहिया, पहरो पिया ॾियनि। पर आख़िर केतिरो टाइम पहरो ॾेई कबर जे मथों पहरो ॾियनि। आख़िर माण्हुनि कुझु सियाणनि सोचियो त बाबा कंहिं आलिम, कंहिं बुज़ुर्ग, कंहिं अल्लाह जे वलीअ नेक साले खां पुछा त कयूं। कबर खे खोलियूं त चई कबर में कहिड़ी शइ आहे जो कुत्तनि एॾो ज़ोर भरियो। वञी पुछा कि उन्हनि चयो साईं भली कबर खोलियो। अल्लाह साईं कॾहिं कॾहिं मंज़र ॾेखारींदो आहे इंसान खे सुधारण जे लाइ, अल्लाह ॾेखारींदो आहे, पर असां न सुधरियासीं। मां टंडरे अलाहार जे पासे ॾे वियुमि, कालूरी बिरादरी जा हा। मूंखे चयो मौली साहब हिकिड़ी औरत खे ॿार त ॼायो आहे, पर मुंडी त इंसान जी अथसि, पर धड़ बकरी जो आहे। छो था ख़ुदा खे नाराज़ कयो? अचो रब जे दर ते मोटी अचो, मोटी अचो। 24 कलाक माफ़ी जे इंतज़ार में थी, हो तो चवे अचण जी देर, मुझे परचण जी देर न आहे। तॾहिं फरमाया अय्युहल्लज़ीन आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। अल्लाह फरमाए तो ए ईमान वारो पक्की तौबा करे मुझे दर ते अचो, तो मोटी अचो, तो राज़ी करे जन्नत ॾेई छॾियां। कहिड़े पहलू ते वाइज़ कजे? निमाज़ वारे पासे ॾे वञूं था त दोस्त बेनिमाज़ी थिया पिया आहिनि। जे ॿिए पासे ॾे था वञूं, के था चवनि साईं हे मुनकिर आहिनि रसूल जा, के था चवनि अहल बैतनि खे न मञीदा आहिनि। मां अल्लाह जे क़ुरान जे अॻियां चवां थो, असां सभ खे मञीदा। असां 4 यारनि खे बि मञूं त 5 तननि खे बि मञूं। चओ न सुभान अल्लाह। अबा कहिड़ा कहिड़ा नबीअ जे बच्चन खे मञीदा आहिनि? उहे नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहल बैत, नारे तकबीर। असां सब खे मञीदा हूं। अबू बकर साईं के भी मनीदा हूं, तो सोने उमर के भी मनीदा हूं, तो सोने उस्मान के भी मनीदा हूं, सोने अली के तो मनीदा हूं, पर अली जे बच्चन के भी मनीदा हूं। इन्हनि को सवा असां जो ईमान जो बचण मुश्किल आहे। पो मां छो न चवां अफजल है कुल जहां से नाना हुसैन का।
हुसैनी गालाइन यजीदन ते मयार कानी अफजल है कुल जहां से नाना हुसैन का, सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का। जब एक पलक की थी हुकूमत यजीद की, सदियां हुसैन की जमाना हुसैन का। जय हुसैन जे नाने असांजी तरबियत कई, छा कई तरबियत कई त नमाज जी पाबंदी कजो। जे हुसैन जे नाने इहा भी तरबियत कई त बे अम्मा जी खिदमत भी कजो। अज नौजवान पी मां जी नाफरमानी था करन, पेस्टू था करन, पोढ़ा रोयन था, ओ पोढ़े जो मथा अखिन मां गोढ़ो न करई। हड़ हली वींदई, खुदा जो कसम ठहल जिंदगी बर्बाद थी वींदई। मां खुदा जो कसम खणी न कुरान जे अॻियों थो चवां, जेको अबो अम्मा राज़ी आ, खुदा जो कसम या छड़ा खणंदई, डठल कम भी रब तुंहिंजा ठाहे छॾींदो। पी मां जी ख़िदमत कयो, पी मां जा पिटियल असां रोडन ते पिनंदे ॾिठा आहिनि। ऐं कुरान थो चवे वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। कुरान तो चवे इबादत अल्लाह जी कयो, पर अबे अम्मा सां सोहणा हलो। असां दुनिया सां सोहणा हलंदा हूं, पर पी मां सां सोहणा न हलंदा हूं। पी चवेस तो पुट काॾे, चए बा वञा थो आदलपुर। अड़े ॿुधाए केड़ी माल मोटंदे? चए मोटंदुमि। सॼी रात अबे जी निंड फिटी वई त अले केड़ी माल छोरो ईंदो, बदबनी जो दौरा, फहाशी उरानी जो दौरा ले, गलत सोबत में न वेहजी वने, मत जिंदगी तबाह न थी वने। पी मां जड़ो खैर ख्वा दुनिया में को नथी, इन्हनि सां न फिटाए जा। दुनिया वारा लालची हूंदई, लालच को मकसद हूंदो, पर पी मां जो कोई मकसद ना है। पी मां चवंदो अल्लाह मुंहिंजी हयाती में मां पंहिंजे बच्चे खे सुठी मंजिल ते ॾिसण थो घुरां, मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह साईं अबे अम्मा जी इज्जत एहतराम नसीब करे। अबे अम्मा जो पिटियल भली मौलवी हुजे, पीर हुजे, बुजुर्ग थी वने, पर जन्नत में न वेंदो। पी मां जे दुआउनि सां जन्नत मिलंदी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकड़े कब्रस्तान तां गुजरिया पिया वञनि, कब्र मां चीखूं दाहूं रड़ियूं आयूं। पाक नबी इमामुल अंबिया सोहणन जो सरदार नबी मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां उन हबीब किबरिया जी टेड़ी तारीफ कयां। खुदा जो कसम जे नबी जी तारीफ रब से कुरान में कंदे फरमायो, काते फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, काते फरमाए इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। मिठड़े नबी जी तारीफ काते फरमाए वरफाना लक जिक्रक, अल्लाह तो फरमाए मुंहिंजा हबीब तुंहिंजे जिक्र के एडो मथे कयो थम जिते मां अल्लाह जो नालो हूंदो ते तो मुहम्मद मुस्तफा जो नालो भी हूंदो। उन मदीने वारे घोट फरमायो ही कब्रस्तान तो ट्रपियम, चीखूं दाहूं रड़ियूं ॿुधण में आयूं, पर कब्र मां बाह जा उलांबा पिया निकरन। साईं कब्र जे मथो भी रहा, ॿुधो घोटकी जी पसगिरदाई जा मुसलमानों। पाक नबी इमामुल अंबिया सहाबा के फरमाए सहाबियो जी सोहणा, फरमाए कहजी कब्र आ। सहाबा जो सही पतो ना है अले कहजी आ। नबी तो फरमाए तवां मो हिकड़ो वनी करे मदीने जी बाजार में ऐलान करे माण्हू अचन सुञाणिन। साहबी ऐलान क्यों, अची माण्हू गड थी विया, हजारन में माण्हू गड थी विया कब्र के सुञातऊं। कंहिं चयोसि मुंहिंजो सौट हो, कंहिं चयोसि मुंहिंजे मामे जो पुट हो, साईं मुंहिंजो चाचो लॻंदो हो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए ॾियो ख़बरनि जे वालिदैन मोको जीअरो आहे। उन्हनि चयोसि कुर्बान वञा, अबो त मरी वियुसि, अमड़ जीअरी अथसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए वञो वञो जल्दी कयो, नी पोड़ी खे मां मुहम्मद करीम ॾे वठी अचो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम जॾहिं अम्मा कुरानी खे मिलियो, कुराड़ी वीचारी लठ जी टेक ते पैर घिसकाईंदे नबी साईं जी खिदमत में पहुती। साईं फरमाए अम्मा तू कमजोर थी वई आ, तोखे मां न घुराया हा, तोॾे पाण चाहा, पर इन्हीअ जे करे घुरायो त मां ॿुधाए त कब्र कहजी आ। औरत जी चीख निकिरी वई, दाह निकरी वई, रोई चवे थी सोना मुझे जिगर जे टुकड़े मुझे पुत्र जी कब्र आ। नबी से फरमाया मां दे खबर पुत्र को राज़ी आ कि न नाराज आ। और चयो अल्लाह जा रसूल मां इन को ॾाढो नाराज आ। साईं फरमाया अम्मा केड़ो दुख थी? चे मुंहिंजा साईं घरवारी जी इज्जत कंदो, पर घरवारी जे साम्हूं मूंखे बेइज्जत कंदो, इन्ही जे करे मूंखे ॾाढो सदमो आ।
संजन फरमाए अम्मा वडी तकलीफ में आ बाहे वकोड़ी पई त माफ करे औरत थी चवे सोना माफ त कया पर दिल नथी मने नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए अम्मा वडी तकलीफ में आ अजाब में आ माफ करे जैसे मुझी दिल नथी करे त नबी से उन अम्मा जे सीने दे निगाह कई रहमत दो आलम की नजर पई चौ न सुभान अल्लाह नबी सोने जी नजर जो पई त औरत जो अंदर वारियूं अखियूं भी खुली पियो त अंदर वारा कन्न भी खुली पिया अंदर वारन अखियुनि सां पंहिंजे बच्चे खे सड़ंदे भी ॾिठई अंदर वारे कननि सां पंहिंजे बच्चे जूं रड़ियूं भी दाहूं भी चीखा भी ॿुधई बचड़ो अंदरों रड़ियूं करे थो चवेसि ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा ओ मुंहिंजी जीजल अम्मा अल्लाह वास्ते मूंखे माफ़ कर मां वॾे अज़ाब में आ अम्मा जॾहिं पंहिंजे बच्चे खे सड़ंदे ॾिठो अम्मा जी चीख निकिरी वई रोई चवे थी ओ मुंहिंजा सोना नबी मां पंहिंजे पुट खे माफ़ कयो मां पुट खे माफ़ कयो अखियुनि सां मां पंहिंजे पुट खे सड़ंदे ॾिठी नथी सघां मुसलमानो इतो मालूम थियो त पीउ मां कॾहिं बि पंहिंजे बच्चे खे ॾुखियो ॾिसी न सघंदो आहे सदाई पंहिंजे बच्चे खे ख़ुशहाल ऐं सुठो ॾिसंदो आहे ईअं आहे अलाए मां ग़लति थो ॻाल्हायां मां त खोड़ जलसनि में वेंदो आहियां नौजवान ईंदा आहिनि जैसे अबो मौत जी कशमा कशमी में आहे दुआ घुरो त ख़ैर सां रब घुराएसि तव्हां बि ॿुधो हूंदो मौलाना उज़ैर अहमद खोड़ आया हूंदा पर कॾहिं भी पी कुराड़ो इहे लफ़्ज़ न चवंदो पुट मौत जी कशमा कशमी में आ साईं नौजवान एक्सीडेंट थियो आहे मथो भी फाटी पियो त टंग भॼी पई त मौत जी कशमा कशमी में इएं न चवंदो त दुआ घुर रब ख़ैर सां घुराए सॼी राति निंड नथो करे अबो चवंदो अल्लाह दुआ घुरो त अल्लाह मुंहिंजी ज़िंदगी भी बचड़े खे ॾे शर्म अचणु खपे नी नौजवान खे जेको पीउ मां सां सीनो थो साहे ग़लति थो ॻाल्हायां अज नौजवाननि जा कंध भॻा पिया आहिनि पीउ मां जी इज़त नथा करनि मां दुआ करण आयो हां अल्लाह अबे अम्मा जी इज़त एहतराम ऐं कुर्ब नसीब करे आमीन त चओ पीउ मां सां हा हूं न कजां हड़ हली वेंदई नेकियूं चट थी वेंदई जहन्नम में हलियो इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया ज़ीनतुल अंबिया 1.25 लाख नबियनि जे सरदार नबी पाक मोहम्मद करीम ते कलमे पढ़ण वारा बस मां पंहिंजे मौज़ू खे निपटाइण जी कोशिश थो कयां जॾहिं उन नौजवान जे लाइ आलिम खां पुछा कयो त साईं क़बर कुशाई कजे या न कजे उन्हनि चयो वञी क़बर खे खोलियो अल्लाह से कॾहिं कॾहिं मंज़र ॾेखारींदो आहे अचे थो आदलपुर जी पसगिरदाई जा मुसलमानो क़बर खे जो खोलियनि त क़बर में इंसान न हो सूअर सुतो पियो हो याद आले विसरी वियो अदा खुदा के नाराज न कयो नबी जी हदीस आ बेनमाजी उथंदो शक्ल इंसान जी न हुंदस खिलजीर जी हुंदस रब दुनिया में दिखारे थो अरे जंहिंखां भी पुछा कर जैसे दुआ कर अल्लाह नसीब करे सी मौलवी साहब दुआ तू कर अल्लाह नमाजी में को करे सी बाकी मानी जला माशाअल्लाह पोई बाहूं बई कुजल हुंदस इते न चोंदो सही दुआ गुर गिरह फासे थो बाकी नमाज लाए दुआ घर कबर में तो पो खबर पवे ओचतो मौत अचे थो ओचतो कबर जो मेहमान बणबे मां अञा गाड़ी को मसल थुम तो फकीर मानुल्लाह मूंखे चयो से मुंहिंजो वॾो बिरादर जहान छॾे कब्रस्तान में सुतो आहे उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ बि घुरो अल्लाह उन मरहूम जी मग़फ़िरत करे अल्लाह सभिनी जे नौजवाननि जी पोड़नि जी क़बर में ख़ैर करे ॿिन्ही जहाननि जी उन्हनि खे कामयाबी नसीब करे जेके जीअर आहिनि उन्हनि ते बि राज़ी थिए और जेके दुनिया छॾे क़बरनि में पहुता आहिनि रब उन्हनि खे बि बख़्शे जन्नत जूं सोन जूं माड़ियूं अता फरमाए मरणो ज़रूर अथई पर दुनिया में अहिड़ी पोख पोखे वञिजो मरण खां पोइ क़यामत ते तुंहिंजो सिलसिलो जारी हुजे निमाज़ी बणिज पाण भी नमाज पढ़ बच्चन के भी नमाजी बना अहल अयाल के भी नमाजी बना अज तरबियत असा बच्चन जी कयूं नथा बस मथी दिल सा छोरा नमाज क्यों नहीं पढ़े जाई बाकी वने मजदूरी चे न पो डंडो हथ में चे मानी न बेसा हाने भुख मरे सा छोरे के मानी न मिले पो मजबूरन भी विंदो तगारी खणे मजदूरी करे गाह करे कंदो पर उनके सटको दे नमाजी थी खुदा जो कसम अगे जमाने जा मर्द भी नमाजी हा त औरतूं भी नमाज़ण हुयूं त घर में सुबह जो नमाज थींदी ही जिक्र थींदो हो अल्लाह अल्लाह जो नालो हलंदो हो असां जूं अमड़ियूं न्याणियूं असर जो थंदियूं हो अल्लाह अल्लाह जो जिक्र भी थींदो हो नमाज पढ़ण खां पोइ क़ुरान जी तिलावत थींदी ही पोइ घरनि ते खुदा जी रहमत वसी पवंदी ही अॼु छो पाणी जवान उथे 10 बजे थो त घरवारी भी अञा वरी कलाक लेट उथंदी चवंदी वॾेरो जो देर थियो आहे त मां वरी कहिड़ो कुसूर कयो आहे खुदा जो नालो थियो बेनमाज़ी न थियो बेनमाज़ी न थियो नमाज़ी थियो
बेनिमाज़ी जी हड़ वई निमाज़ी जा बई जहान रोशन ऐं बुलंद थींदा। मां दुआ कयां थो त अल्लाह असांखे निमाज़ी करे, असांजी न्याणियुनि खे बि निमाज़ी करे। अॻे माण्हू शादियूं कंदा हा न, शादियुनि जे मौके ते कुंवार उहा ॻोल्हींदा हा, बाबा पुछंदा ॾियो ख़बर क़ुरान पढ़ियल आहे। हाणे त निमाज़ पढ़ंदी आहे, हाणे इहा पुछाई न अचे कुझु पढ़ियल आहे, होॾो वारी तालीम सम्झो था न। क़ुरान अचे न अचे, निमाज़ अचे न अचे, पर अंग्रेज़ी तालीम हुजे। अंग्रेज़ी तालीम वारनि जा हाल तव्हां पाण ॾिठा आहिनि। हेॾे असांजे इलाइक़े ॾे हिकिड़ो अमरा शादी करे आयो, घरवारी वठी आयो, 40 ॾींहं पूरा चई मां इंतज़ार कंदो रहियुमि त घर में न मानी पई पचाए न बुहारी पई ॾे। हिन हे चई बि न पियो सघेसि। वॾा माण्हू ज़ालनि जा मारियल आहिनि। ज़मींदार हो, वॾो माण्हू हो, घरवारी खे चई न सघियो। चई कंहिं तरीक़े सां गैरत ॾेरायांसि। मां बुहारी पई ॾे, तकड़ में घरवारी खां उथी वञी माउ खे हथ विधई, बुहारी खसेसि। चई मां तूं न ॾे, मां तूं कमज़ोर आहे, मां पाण थो ॾियां। चई मन शर्म अचेसि, मन हया अचेसि। अमड़ चयुसि पुट ॿाहिरि जा कम तव्हां मर्दनि जा आहिनि, अंदरि जा कम घर जा असांजा आहिनि, बुहारी मां ॾींदुमि। त घरवारी परे खां हकल ॾेई चए थी छा त झेड़ो। हे ज़ाल मुरीद कंदे हेठि चई झेड़ो बेड़ो कोन्हे, अम्मा चवे थी बुहारी मां ॾियां, मां चवां थो मां ॾियां। चई विड़ो छो था, पोइ वारा ठाहियो न, हिकिड़ी माणे ॾे, ॿिए ॾींहुं तूं ॾे। कावड़िया वेठा आहिनि से मुल्हनि मुल्क विञायो आहे। जे दीन घरनि में न हूंदो, न्याणी खे दीन न सेखारियो त इहो हाल थींदो। इमाम अहमद बिन हंबल जी न्याणी परणजी कंहिं घर में आई, बसि आख़िरी जुमला ख़तम थो कयां। जॾहिं कुंवार कंहिं इलाइक़े में ईंदी आहे त पाड़े ओड़े जूं मायूं चवंदियूं आहिनि त ॾिसी अचो, हिन कुंवार जो मुंहुं ॾिसी अचो, मुलाक़ात करे अचो। ॿिए इलाइक़े में परणजी आई आहे, इलाइक़े जूं औरतूं आयूं, दरवाज़ो बंदि आहे। घोट मस्जिद में पहुतो आहे त कुंवार घर खे मुसलो सिधो करे क़ुरान थी पढ़े पई। चओ न सुभान अल्लाह। क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे वरी सुबुह जी सुन्नत बि पढ़ी, फर्ज़ पढ़ी, वरी क़ुरान खोलियूं वेठी आहे। मथों आई, चई 12 औरतूं इंतज़ार में बीठियूं राति खां वठी त कुंवार जी ज़ियारत करे पोइ वञूं। मथों अची बीठी ॾिसे त सुभान अल्लाह, ॼाण तिलावत बंदि कई, सिजो भरियो त वरी इशराक शुरू थी वियो। मायूं ॿाहिरि बीठियूं आहिनि, पुछा थियूं करनि भला एॾी देर छो कई अथई। चई वरी क़ुरान खोलियूं वेठी आहे। मथों आयूं, चई अम्मा औरतूं बीठियूं आहिनि, तोसां मुलाक़ात करे वेंदियूं। चई अम्मा ॻाल्हि इहा आहे, मां 7 सालनि जी उमिरि में जॾहिं खां वठी पाण खे संभालियो अथमि, ज़िंदगी में मां निमाज़ कज़ा त न थी आहे। मां बेनिमाज़ी औरत जो चेहरो त ॾिठो आहे, पर बेनिमाज़नि बि मूंखे न ॾिठो आहे। हिननि औरतुनि खां पुछा कर मत का बेनिमाज़नि त न आहे। न ॻाल्हि सम्झ में न आई। असांजी मायुनि जा वास्ता ई बेनिमाज़नि सां, सम्झो था न। पोइ रवा जिन वीचारनि न्याणियुनि जा मथनि ते हूंदा, वार ज़ाहिर न कंदियूं हूं, हाणे उहे बि उन्हनि सां वेही कचारी करे किचन जी पाइण जूं आदियूं थी वियूं आहिनि। जो अल्लाह अहिड़नि न्याणियुनि खे सुठनि अमलनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सुठियुनि न्याणियुनि सां सुठियूं न्याणियूं वेहंदियूं त सुठियूं थींदियूं, जे फ़हाश औरतुनि सां वेहंदियूं त इहे बि गंदियूं थींदियूं। मां दुआ करण आयो हा त अल्लाह असांजी न्याणियुनि जे मुआशरे खे चङो करे, तॾहिं चङो थींदो जॾहिं चङनि सां सोबत हूंदी। अचे थो उन औरत जी तबलीग एॾे महिनत एॾी कामयाब थी वई। जेके बि औरतूं आयूं सभिनि वाइदो कयो अॼु खां पोइ निमाज़ त पढ़ंदासीं, निमाज़ त पढ़णु शुरू कयो, पर तहज्जुद जो बि पाबंद बणिजी। अॼु वाइदो कयो त न्याणी खे ॾाज में कौरो ऐं मुसलो बि ॾिबो ऐं क़ुरान बि ॾिबो न। हाणे त इहो रिवाज ई न आहे त न्याणी खे टेलीविज़न हुजे, अलाए शामो छा गंद ॾिनो थो वञे। न्याणियुनि खे क़ुरान पढ़ायो। ख़ुदा जो कसम तूं मरी क़बर में पुॻे न, न्याणी वेही क़ुरान पढ़ंदई, क़बर ते रहमत जी बरसात। बस लंबे चौड़े वाइज़ करण जी आदत भी न हुई, पर अल्हम्दुलिल्लाह मौलाना स्टेट ते वेठो आहे। मां त अञा बि सम्झां थो मतिलबु बेअदबी करे वियो हां। इंशाअल्लाह ताला वरी ज़िंदगी रही। फ़कीर अमानुल्लाह जो जलसो आहे, मुजाहिद माण्हू आहे, पाण त वते तो घुमंदो। हाणे जीअं वणे न भई ट्राली तोड़े ट्रैक्टर विझी कायूं वञे। पाण आयो आहे, हा माशाअल्लाह आयो आहे। वे 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 अल्लाह ताला बिनी जहाननि जी कामयाबी नसीबता फरमाए। अल्लाह हिन जे मरहूम भाउ खे क़बर में जन्नत में जायूं नसीबता फरमाए। हे मूंसां सफ़र जो साथी हिकु नात पढ़ंदो, उन खां पोइ साईं जो बयानु थींदो, उन खां पोइ आख़िर में दुआ अज़ी हज़रत साईं